वाटर सप्लाई जी स्कीम गुज़िरियल 30 सालनि खां मथे बि नाकारा थियल आहे। असां वटि पाणी ठुप अचे ई कोन थो। पाणी जे अचेसि थो कंहिं पाड़े में अचे थो, कंहिं में अचे ई कोन पियो। पाणी बि नाकारा। जे वाटर सप्लाई जो तलाउ ठहियल आहे त गंदगीअ खां भरियो पियो आहे। अंदरि कुता पिया वेझिन, गंदगी लॻी पई आहे, दीवारूं टुटियूं पियूं आहिनि, को बि इंतज़ाम सही न आहे। उन लाइ असां कई दफ़ा साईं सरदार शाह खे चयो आहे त महिरबानी करे असांखे स्कीम ॾिनी वञे। साईं सरदार शाह जॾहिं चए थो साईं NIT ठाराए छॾी आहे, तव्हां वटि जल्दी स्कीम अची वेंदी, स्कीम कोन आई आहे। महिरबानी बराए महिरबानी करे असांखे स्कीम नहीं ॾिनी वञे ऐं पाणी जो मसइलो असांजो हल कयो वञे। असां वटि पाणी जो वॾो प्रॉब्लम आहे। वाटर सप्लाई स्कीम नाकारा बणियल आहे। उन करे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु था कयूं त पाणी वारो मसइलो हल कयो वञे। गुलाम नबी शाह जेका असांजी वाटर स्कीम आहे तमामु नाकारा आहे। तव्हां हुते न सफ़ाई जो इंतज़ाम आहे, तव्हां हालत ॾिसो, हुनमें कुता मुआ पिया आहिनि, हुनमें कुता कॾहिं वेंझनि पिया, जानवर मुआ पिया आहिनि, को बि न पाणी आहे, बिल्कुलु पाणी कोन थो शहरनि ताईं पहुचे। हींअर बि तव्हां जेकॾहिं ॾिसो न बिल्कुलु नाकारा आहे, पाणी बि कोन थो पहुचे। ऐं जेकॾहिं थोरो घणो पाणी आहे तॾहिं बि हुनमें या त कुता पिया वेंझनि या जानवर मुआ पिया आहिनि। ॾाढी साईं इहो अला इख़्तियारनि खां असांजी अपील आहे त महिरबानी करे इहो इन जो पाणी जो इंतज़ाम आहे इहो जेकॾहिं थी सघे त इहो बहितर कराइनि। समूरे शहर जी 20,000 आबादी में तक़रीबन इन वक़्तु 2 खां 3,000 आबादी खे पाणी मिले थो। समूरे शहर में लॻियल कनेक्शन या पाइप लाइनूं ज़ंग तबाह थी चुकियूं आहिनि। हितां जे शहरनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाटर सप्लाई जी बहाली लाइ एहतिजाज कया, पर हितां जो चूंडियल नुमाइंदो सैयद सरदार शाह ऐं MNA पीर शफ़क़त शाह कॾहिं बि आवाम जी आवाज़ जी दादरसी न कई आहे। मुकमल तौर ते वाटर सप्लाई वारे मामले खे नज़रअंदाज़ कयो। तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कईंदो त शहर जी वाटर सप्लाई स्कीम जी बहाली करे शहरनि खे बहितर ऐं साफ़ पाणी फ़राहम कयो वञे।